अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कराची खां मोहम्मद इस्माइल गोपांग जी रिपोर्ट। चेयरमैन ख़िदमत गोपांग फाउंडेशन पाकिस्तान यतीम बेवा ऐं बेवाह औरतुनि में हज़ारें राशन कार्ड विरहाया विया। चेयरमैन वधीक चयो त ख़िदमत गोपांग फाउंडेशन पाकिस्तान सालनि खां यतीम ॿारनि में ॾाज ऐं राशन विरहायो पियो वञे। समूरनि मुख़ीर हज़रात खे घुर्जे त हिन नेक कम में असांजो साथ ॾियनि। अहिड़ा माण्हू आहिनि जेकी ॿियनि जे कम में सुठा आहिनि। हा, उहो हिकु मिसाल आहे। उन मौक़े ते ख़ासि महिमान SHO पुलिस स्टेशन गुलिस्तान जोहर इमामुद्दीन लाशारी ऐं SHO इन्वेस्टिगेशन अहमद अली शाह पिणु शिरकत कई। उन्हनि जो गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो वियो। हुननि पिणु ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं ख़िदमत गोपांग फाउंडेशन जी महिनत खे साराहियो। मुकमिल हिमायत जी यकीन दहानी कराई वई।